अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल पत्थर दिल जे बारे में। दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त पत्थर दिल ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा, वीडियो पसंदि अचे त कमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल पत्थर दिल में तमामु सिंध जे बहितरीनु नाले वारनि अदाकारनि पिणु कमु कयो आहे, जीअं त सैयद निसार शाह, मंज़ूर मुराद, सत्तार लाड़ उर्फ़ मज्जू, ज़ुल्फ़कार बुर्दी, जानी जतोई, अहमद अली शेख। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जे बहितरीनु नाले वारनि अदाकारनि पिणु हिन ड्रामे में कमु कयो आहे। जी दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त पत्थर दिल ड्रामे जो KTN चैनल ते ट्रेलर बि हिकिड़ो हली चुको आहे। तमामु जल्द ई ड्रामो KTN चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे शाद ऐं आबाद रखे।